ॾिसी रहिया आहियो पारस टीवी न्यूज़। पारस टीवी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। दादू मां रिपोर्ट पेश करे रहियो आहे सरवर जलाल सोलंकी। शहर जे मेमन पाड़े मां ख्वाजा सराय मड़ी अॻवान फ़कीर हमज़ा मेमन जे घर मां लखे रुपयनि जो सामान ऐं नक़द 98,000 नक़द रोक रक़म 1.5 तोला सोना ज़ेवर बैटरी चार्जर डिश रिसीवर पंटी जोड़ा ज़नाना ऐं मर्दाना कपड़नि जा वॻा नामालूम चोर चोरी करे विया आहिनि। फ़कीर हमज़ा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त चोरी जी एनसी रिपोर्ट दादू ए सेक्शन पुलिस थाने ते सुबुह साण दाख़िल कराइण बावजूदि पुलिस चाहे वारदात ते न पए थी। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह IG सिंध ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त मूं फ़कीर जो चोरी थियल सामान वापसि करायो वञे। ॿी सूरत में सॼे सिंध जा ख्वाजा सराय एहतिजाजी मुज़ाहिरा कंदासीं।